अला लिल्लाहि दीनुल खालिस सल्लल्लाहु मौलाना अज़ीम। मुसलमान भाइयों, अल्लाह जे पाक कलाम जा जेकी लफ्ज़ तव्हांजे साम्हूं तिलावत कया आहिनि, इनमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाणनि खे हिकु ख़ासि ॻाल्हि जो हुकुम ॾिनो आहे। अल्लाह जी इबादत कर, अल्लाह जी बंदगी कर, मुख़लिसन लहू दीन, पंहिंजे दीन खे अल्लाह जे लाइ ख़ालिस बना। अला लिल्लाहि दीनुल खालिस, ख़बरदार अल्लाह वटि उहो ई दीन क़बूल आहे जेको ख़ालिस आहे। ख़ालिस दीन, जेको ख़ालिस दीन ते हले उनखे मुख़लिस चइबो आहे। ऐं जेके मुख़लिस थींदा आहिनि उन्हनि ते शैतान जो बि वस न लॻे। मुख़लिस अल्लाह वटि महबूब बणिजी वेंदा आहिनि। सवाल आहे त मुख़लिस आहे कहिड़ी शइ, दीन जो इख़लास कहिड़ी शइ आहे। वअब्दिल्लाह मुख़लिसन लहू दीन, अल्लाह जी इबादत कर, पंहिंजे दीन खे अल्लाह जे लाइ ख़ालिस बणा। ख़ालिस मजा मक़सद इहो आहे त तुंहिंजी नीयत, तुंहिंजो गर्ज़, तुंहिंजो मक़सद सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी रज़ा हो। नमाज पढ़ी अल्लाह जे लाइ, नफ़िल पढ़ी अल्लाह जे लाइ, रोज़ो रखी अल्लाह जे लाइ, ज़िक्र करी, तिलावत करी, दीन जो इल्म पढ़ी, पढ़ाई, तकरीर, तहरीर, खैर खैरात, ज़कात, फित्रो, उज़हा, जो कुछ भी करी तुझो गर्ज़ अल्लाह, मक़सद मालिक के दीन जो इख़लास। जेकॾहिं तव्हां अल्लाह जे लाइ इबादत कयो था पर उन में वरी ॿियूं बि मिलावटूं आहिनि, मिसलन अल्लाह ख़ैरात अल्लाह वास्ते कया थो पर माण्हू ॾिसंदा यार फलाणी हीअ ख़ैरात कई या आमेज़श या मिलावट, कुझु अल्लाह जे लाइ कुझु माण्हू जे लाइ। जीअं हींअर मिसलन कमद बीठो आहे, कमद में गाहु पैदा थींदो आहे, गंद पैदा थींदो आहे, गैर ज़रूरी गाहण बूटा उहे पैदा थींदा आहिनि। जेॾी महिल माण्हू भाण छकींदो आहे त भाण ॾींदो आहे कमद खे, पर उहो गाहु जेको आहे वधीक भलो करे। उहो ख़बर अथव त हारी जेको सेबतो हारी हूंदो आहे न, उहो छा कंदो आहे जो इहो औज़ार गुड वारो हुनखे छा चवंदा आहिनि, गोॾ या रंबी, उन सां उहो गुड कंदो आहे। गुड करे उहो जेको गंद किचिरो उहो कढंदो आहे, बाक़ी ख़ालिस कमद बचंदो आहे। इहो आहे ख़ालिस पोख। पर हुन में गंद गाहण बीठो आहे त इहो ख़ालिस पोख न आहे। तव्हां सम्झी ॻाल्हि, तव्हां जा बि इबादत कयो, जो बि अमल कयो, उन में इहो गैर वारा गंद न हुजनि। दुनिया जी इज़त, दुनिया जी शोहरत, दुनिया जी नामवरी, माण्हू जी ॾेख वेख जो ख़्याल, पैसे जो गर्ज़, इहे शयूं इबादत जे अंदरि इन गंद वांगुरु आहे। पोइ इनखे गुड करणु ज़रूरी आहे। गुड कीअं थींदी? ला इलाहा
बुत ना है, को गर्ज ना है, को मकसद है इल्लल्लाह। या गुड लाज करे न या गुड हर ही अगे असां स्कूल में नंढा हूंदासीं पढ़ंदासीं त हर ही ते उस्ताद लिखाईंदा, हर ही ते अखर लिखण सेखारींदा। वो हर ही ते खोड़ अखर लिखिया पिया हूंदा, वो पहिरीं मेट लॻाए उनखे पहिरियां अखर मिसार पोइ वरी ॿिया अखर हाणे दिलि जे अंदरि ज़ाल माल औलाद पैसो लोकड़ इहे खोड़ अखर लिखिया पिया। हिकिड़ो वरी अखर लिखो अल्लाह, उन्हनि में गॾु विचड़ थी वेंदो, रल विचड़ थी वेंदो। तंहिंजे करे पहिरीं फरई खे साफ़ कबो। फरई खे जेके अॻ में लिखियल आहिनि न अखर उहे मेटे साफ़ करे पोइ लिखबो ॾिसो न असांजो पहिरियों जेको कलमो आहे इस्लाम जो पहिरियों कलमो आहे, पहिरियों कलमो आहे ला इलाहा इल्लल्लाह। हाणे इन में अल्लाह जी ज़ात जो असबात मुंहिंजो रब अल्लाह हुआ इहो इक़रार पोइ आहे। पहिरीं जेके कूड़ा माबूद आहिनि उन्हनि जी फरई में उनजी नफ़ी आहे, पहिरीं ख़ैर जी नफ़ी। पहिरीं इहा जेका गंदगी आहे इहा गुड करे ला सां गुड कयो, अंदरि मंझा पिया सभु ख़्याल कढी पोइ चओ इल्लल्लाह 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 तव्हांजो इख़लास अञा कामिल थी वञे न, इख़लास तव्हांजो अञा कामिल थी वञे त पोइ इल्ला जो लफ़्ज़ बि कढी छॾियो, पोइ जो इख़लास अञा तव्हांजो मक़ाम आला बुलंद थी वञे त पोइ सर्फ बचंदो। शुक्र आहे कादरी बने असांजो कादरी ज़िक्र आहे हिकिड़ी तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह, वरी बि तस्बीह इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह, वरी बि तस्बीह अल्लाह अल्लाह अल्लाह, वरी बि तस्बीह अल्लाह जी इबादत, अल्लाह जी बंदगी, अल्लाह जी परस्तश इएं कर जो पंहिंजे दीन खे अल्लाह जे लाइ ख़ालिस बणाए। ॿियूं नियतूं, ॿिया गर्ज़, ॿिया मक़सद, ॿिया मतिलब अंदरि मां कढ। नियत या गर्ज़ इहो, मक़सद इहो वेठा हुआ मस्जिद नबवी शरीफ में, हिकिड़ो अहराबी आयो अचे निमाज़ पढ़ी। ॿाराड़ी जो माण्हू ईअं तड़ तकड़ में जीअं कुकुड़ ठोकंदो आहे ईअं सजदा ईअं तड़ तकड़ में निमाज़ पढ़ी हज़रत उमर वटि अची वेठो। फारूक आज़म फरमाए अल्लाह जी निमाज़ ईअं पढ़बी आहे जीअं तो पढ़ी आहे, वञ वराए निमाज़ पढ़ण ते दुरे सां कुटींदुसि। उमर जो दुरो अल्लाह ॿियो वञी ठाहे वुज़ू कई, सोली तरह सां सुहिणो वुज़ू कई, वरी आयो निमाज़ पढ़ी इत्मीनान सां आस्ते आस्ते ठाहे जोड़े सुहिणी तरह सां पढ़ी। हाणे तेसी हज़रत उमर सिंह उठो हुजे, निमाज़ पढ़ी वरी हज़रत उमर सिंह आयो। साईं फरमाइश त हाणे ॿुधाए
तो ही नमाज भली आ वो जे कपड़े में पड़ी वो जे पूरा पे वो नमाज भली आ ही नमाज भली ये नमाज मुझे हुआ भली अल्लाह कि वो किया जिसे जिया पे पढ़े हम पे अल्लाह देखा दे ही पढ़ी हम तुझे तुरे देखो ये तुझे मोचड़े जे कर पका पड़ी है मुझे नमाज हुआ हुई जे कम पेरी सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला जिन शान जा बानो जो पे नेक अमल कयो न कि पंहिंजी जिंदगी जो दस्तूर बनाए पंहिंजी जिंदगी जो दस्तूर बनाए छो तो जो बि अमल कंदो नियत गर्ज मकसद अल्लाह अल्लाह बस या इबादत अल्लाह जे वलीयन अल्लाह जे दोस्तन की इबादत अल्लाह जे आरफन जो सजदो इहो जेकॾहिं थोरी घणी मिलावट आहे इहो मिलावट वारो अमल भली घणी जबल जहिड़ो हुजे पर अल्लाह वटि ही ॾिसो ये टिश्यू पेपर जो हिकिड़ो पनो आहे हिन पने में जाम ही ज़रो भाॼियो मस नज़र ईंदो हूंदो जी तव्हां हिकिड़ो वॾो अमल कयो हज कयो ज़कात ॾियो ख़ैरात ॾियो साले अमल कयो पर तव्हांजी नियत सुठी न आहे त हिन जो बि को वज़न आहे तव्हांजे अमल जो एतिरो अल्लाह वटि वज़न वरी लोड़ियो लोचो छा बि कयो वज़न तव्हांजे अमल जो अल्लाह वटि इन टिश्यू पेपर ते ज़रे जेतिरो पर जेकॾहिं तव्हां अल्लाह जे ख़ातिर कयो नंढड़ो अमल आहे हेतिरो अमल आहे टिश्यू पेपर जो ज़रो आहे जंहिंखे कैंची न खपे ॿ टुकड़ा करे सघे एतिरो नंढड़ो अमल कयो पर अल्लाह जे लाइ कयो तव्हांजो इहो अमल क़यामत जे ॾियारे उहद जबल जहिड़ो वज़नी थी मदीने वाले साईं फरमायो त जेको अल्लाह जे ख़ातिर ख़ैरात थो करे अल्लाह जे ख़ातिर भली हिकिड़ी खजूर जी गड़ी ख़ैरात करे रब उनखे वधाईंदो वॾो कंदो पोइ हुज़ूर जन ॿ मिसाल ॾिना आहिनि हिकिड़ी हदीस में हिकिड़ो मिसाल आहे ॿी हदीस में ॿियो मिसाल पाण फरमायो त जीअं बकरीअ जो फरड़ो उनखे उनजो मालिक पालींदो आहे तातींदो आहे खाराईंदो आहे प्यारींदो आहे एतिरो फरड़ो ॼमंदो आहे माशा अल्लाह पालण खां पोइ वॾो बकर थी पियो सम्झो था ॼाओ हो उनजो मुल्ह मिसाल 2000 हुयो हाणे उहो 50,000 थो करे साईं फरमाए जेका अल्लाह वास्ते इबादत था कयो उनखे अल्लाह वधाईंदो ख़ैरात खे अल्लाह वधाईंदो तव्हांजो जबल जहिड़ो करे उन खजूर जी गड़ी खे जबल जहिड़ो बणाए तव्हांजे अमल में ऐं ॿियो मिसाल वरी ॿी हदीस में जेको साईं जन ॾिनो आहे सो उठ जे गोरड़े वारो उठ जो फर ॼमंदो आहे न टाची खे फरड़ो ॼमंदो पोइ उनखे मालिक खाराईंदो प्यारींदो सेवा कंदो तात कंदो वॾो उठ थी वेंदो अज़ीम शान उठ थी वेंदो हाणे किथे गोरड़ो तोड़ड़ो किथे उठ कीअं थियो तात सां पालण सां मेहनत सां उनखे उनजे मालिक खारायो प्यारियो तातियो निपायो वो गोरे मजा उठ थी साईं फरमाइनि था तव्हां भली
खजूर जी गड़ी खैरात कयो पर अल्लाह जे खातिर कयो रब उनखे वॾो कंदो वधाईंदो वज़नी बणाईंदो क़यामत जे ॾियारे तव्हांजे अमलनि में इहो खजूर जी गड़ी ओ त जबल जहिड़ी वज़नी थींदो समझो था जी मुझे बस इहो पंहिंजे ज़िंदगी जो दस्तूर बणायो ज़िंदगी जो इहो पूरी ज़िंदगी जो दस्तूर जो बि कमु कबो अल्लाह के वास्ते अल्लाह के वास्ते अल्लाह तव्हां एसी पंहिंजो मानी खाओ मानी ज़रूरत आहे इंसान उनखे सवाइ चारो ई न आहे तव्हां मानी खाओ ऐं नियत इहा कयो त मानी खावां जिस्म खे ताक़त मिले त नमाज़ पढ़ो अल्लाह जी इबादत इहो मानी जो गिरो गिरो तव्हांजो अजर ई सभु मानी त हूअं ई खाइणी आहे और ज़रूरत आहे पर उनखे नियत मटायो त इहा मानी खाइण बि तव्हांजी इबादत सुभान अल्लाह असांजी अम्मा नंढी अम्मा बाबा साईं खां इजाज़त वरितई त मूंखे मोकिलियो त मां माइटनि में थी अचां अबाणा अचां साईं में छाजे लाइ वेंदी आहे पोइ मां ॾिसां ॿाहिरि भेनर ॾिसां घणा ॾींहं थी विया आहिनि कोन वई आहियां उनखे ॾिसी वाइसी अचां नई ताज़ी थी वेंदसि साईं जन फरमायो त न तूं वञ भली पर नियत इहा कर ॻोठ में ॾिस मिट माइट बाबो अज़ीज़ करीब मिलंदा उन्हनि खे तबलीग कंदसि उन्हनि खे नसीहत कंदसि पोइ घुमी बि ईंदी माइटनि सां मिली बि ईंदी पर जे नियत तुंहिंजी तबलीग वारी आहे न तुंहिंजो वञण में इबादत मोटण में इबादत भाड़ो किरायो में इबादत रहण में इबादत सभु अचो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ हज़रत साईं जन हिकिड़ो वरी मिसाल ॾिनो अम्मा साहिब खे साईं जन हिकिड़ो मिसाल ॾिनो त हिकिड़ो बुज़ुर्ग के मुरीद जे घर महिमान थी वियो साईं मुंहिंजे घर हल दुआ घुरो पोइ बुज़ुर्ग आया चई मूं नओं घर ठाहियो आहे ताज़ो नओं घर ठाहियो आहे तव्हां पहिरीं हली दुआ घुरो साईं जन फरमायो त हीअ वालिदे मुस्तफा घर में दरी रखी थी इहा छाजे लाइ ॾिसी इहो उत्तर खां दरी रखी आहे उत्तर जी हवा लॻंदी आहे हवा थींदी कमरो थधो रहंदो गर्मी न थींदी इन जे करे इहा दरी रखी अथई त बुज़ुर्ग फरमायोसि त पुट तूं इहा हवा जी नियत न करी आहे चई त मस्जिद इन पासे ॾोंग आहे इहा दरी खोली त बांग जो आवाज़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुट इहा दरी बि तुंहिंजी अमलनि सालनि में तुरे या तुंहिंजी दरी बि साले अमलनि में तोड़ी वञे हाय हाय सुभान अल्लाह हवा पोइ हवा बि लॻई आहे थधिकार बि मिली आहे पर नियत तुंहिंजी हूअ हुजे हा त तुंहिंजो इहा दरी अमलनि सालनि में तोड़ी सम्झो था जॾहिं तव्हांजे अमल में इख़लास हूंदो न उन में रंग पैदा उन में खुशबू पैदा थींदी उन अमल जी तासीर पैदा थींदी हज़रत आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते आयो वो जो रब झलियोसि दाणो न खा दाणो खाधई पोइ हिते पे रुनो 300 साल रुनो नेठ अल्लाह ताला हुजूर जे वसीले वठण सां माफ़ी ॾिनसि जॾहिं माफ़ी मिली त धरती ते जेके बि जानवर हुया न उहे सभु हज़रत आदम खे मुबारक ॾियनि छो त आदम धरती ते ख़लीफ़ो बणिजी आयो अल्लाह जो इन्ही जाइलुन फिल अर्द
खलीफा मां आदम के धरती पे जो खलीफो तो बना अल्लाह जो खलीफो न पीर जो खलीफो थींदा आहे फलाणे गुज़रे जो खलीफो चीफ खलीफो आहे ख़ास खलीफो हे आदम अल्लाह जो खलीफो अल्लाह जी मखलूक हज़रत आदम के बिशारत ॾियण ख़ुशख़बरी साईं तव्हांखे अल्लाह माफ़ी ॾिनी आहे तव्हांजी तौबा क़बूल पइजी वई आहे असीं तव्हांखे मुबारक ॾियण पहिरीं हरण जो खोल आहे हरण जी हिकिड़ी टोली आई हज़रत आदम अलैहिस्सलाम खे मुबारक चयो पर फरमायो कीअं आया अल्लाह जो नबी आहे पैगंबर आई अल्लाह से तुसां परतो आहे असीं तोखे मुबारक ॾियण आहियूं मन अल्लाह असां सां ख़ुशि थिए अल्लाह जे ख़ातिर कोन आहे हज़रत आदम उन्हनि खे पुछी महिरबानी अबा तव्हां मुंहिंजे आयो मुंहिंजे ख़ुशीअ में शरीक थियो मूंखे मुबारक ॾिनव हज़रत आदम उन्हनि खे दुआ ॾिनी अबा उन्हनि खे जो आदम सोणे दुआ ॾिनी त उन्हनि जो जेको नाफ़ हूंदो आहे दुन उन में मुश्क जो नाफ़ो पैदा थियो जेको ख़ालिस मुश्क हूंदो आहे न इहो हरण जे दुन में थींदो ऐं उहो हिकिड़ी रती मासा वॾा क़ीमती तुरंदा आहिनि तोलनि जा त लख रुपया हुनजो मुल्ह हूंदो ऐं उहो मुश्क ख़ालिस ख़ुशबू ऐं सुराण अहिड़ी हूंदी आहे जेको ज़रड़ो मुश्क जो हिते खोलजे त सॼी मस्जिद ख़ुशबूदार हज़रत आदम जो उन्हनि हरणनि खे दुआ ॾिनी अब उन्हनि जे अंदरि मुश्क जा नाफ़ा पैदा थिया हाणे जंगल में जिते वञनि ख़ुशबू जाथो गुज़रनि सुराण ॿियनि हरण पुछो उन्हनि खां या कयो त ख़बर ख़ुशबू किथो जे असां वियासीं आदम खे ख़ुशख़बरी ॾियण आदम दुआ ॾिनी असांखे ख़ुशबू उन्हनि ॿियनि हरणनि पाण में सलाह कई छो न असां बि हलूं आदम खे ख़ुशबू दावत ॾियूं या ख़ुशख़बरी ॾियूं आदम खे मुबारक ॾियूं मन असांखे बि इहा ख़ुशबू मिले पोइ उहे हज़रत आदम वटि ॿिया हरण टोलो करे आया हज़रत आदम खे मुबारक ॾिनो हज़रत आदम उन्हनि खे दुआ ॾिनी शफ़क़त जा हथ फेराया पर उन्हनि में मुश्क न थियो ख़ुशबू न थी हुननि में ख़ुशबू हिननि में ख़ुशबू कोन्हे हाणे हरण अॼु बि दुनिया में आहे के हरण आहिनि उन्हनि जो नसुल जिन में मुश्क जा नाफ़ा थींदा आहिनि हर हरण में मुश्क न थींदो पोइ उन्हनि चयो असां वियासीं आदम खे ख़ुशबू ॾिनीसीं पर असांखे इहा ख़ुशबू कोन पैदा थी मोटी आया आदम साईं हाणे महिरबानी कयो पोइ असां वारा हरण चाचा मामा उन्हनि खे दुआ ॾिनो उन्हनि में ख़ुशबू असां में ख़ुशबू कोन्हे सबबु कहिड़ो फरमाई त हू आया हा अल्लाह जे ख़ातिर तव्हां आया आहियो मुश्क जी लालच मुश्क जी लालच में आया तव्हांखे मुश्क न मिली तव्हां ॻाल्हि सम्झी जी जॾहिं तव्हां पंहिंजे अमलनि खे अल्लाह जे लाइ ख़ासि बणाईंदव त तव्हांजो हर अमल बार आवर थींदो तव्हांजो हर अमल तव्हांखे फैज़याब बणाईंदो तव्हांजे हर अमल जो रंग थींदो ख़ुशबू थींदी तव्हांखे उनजो नफ़ो हिते बि मिलंदो अॻिते बि अल्लाह करीम जल शानो शाला साहब खे ख़ालिस इबादत जी तौफ़ीक़ ॾिए असांखे पंहिंजे दीन ख़ालिस बणाइण जी तौफ़ीक़ ॾिए जा रब जी बंदगी कयूं असां अल्लाह जे ख़ातिर कयूं अल्लाह ताला हिननि ॻाल्हियुनि जे मथां असां सभिनी खे बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति व ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फिरुल्लाहल अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फिरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम
खालसा الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله قال النبي صلى الله عليه وسلم أرحم أمتي بأمتي أبو بكر وأشدهم في أمر الله عمر وأحياهم عثمان وأقداهم علي سيدا شباب أهل الجنة الحسن والحسين سيدة النساء أهل الجنة فاطمة سيد الشهداء حمزة اللهم اغفر للعباس ورجل عباد الله إن الله أمركم بأمر عظيم قال الله سبحانه وتعالى في القرآن الكريم وخطابه العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين اللهم انصر الإسلام والمسلمين وارفع راية الجهاد والدين اللهم كل من أرادنا وأراد المسلمين بسوء فاشغله بنفسه واجعل كيده في ناره واجعل تدبيره في تدبيره اللهم عليك بأعداء المسلمين اللهم اغفر لنا وارحمنا وعافنا واعف عنا اللهم اغفر لنا ولسائر المسلمين الأحياء منا والميتين نستغيث برحمتك يا أرحم الراحمين عباد الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله العظيم الجليل الجبار يذكركم ادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أعز وأجل وأعم وأعلى وأولى وأكبر والله يعلم ما تصنعون